जेका हकीकत हुई उहा मूं तव्हांखे ॿुधाई सरकार। जीअं तव्हां अॻिते बहितर भायो तीअं कयो। असां तव्हांजा ग़ुलाम आहियूं, नौकर आहियूं, ताबेदार आहियूं। मूंखे ख़बर आहे धणी बख़्श त तूं कूड़ न ॻाल्हाईंदे ऐं ख़ासि तौर ते मूंसां। इन करे नूरो ऐं ख़ातिम कूड़ा आहिनि, कूड़ा कूड़े जा पुट आहिनि। ॾोहारी माण्हू पाण खे बचाइण जे लाइ कूड़ा कसम बि खणंदा आहिनि, पाण ते इल्ज़ाम बि मड़ींदा आहिनि। सो उन्हनि जो बयानु मुंहिंजे अॻियां का बि हैसियत नथो रखे। ये ॿई सज़ा जा हक़दार आहिनि। सूबेदार खे फोन कर, लाकअप में हणेनि त हिननि रेप करण जी कोशिश कई आहे ऐं अहिड़ा त कलम हणेनि जो ही सॼी ज़िंदगी जेल में सड़ंदा रहनि। ॾोहीअ खे कानून जे हवाले करण खां बहितर ॿी का सज़ा आहे ई कोन। पर सरकार, मूंखे त लॻे थो त नूरो ऐं ख़ादिम कंहिंजी वंगार विया आहिनि सरकार। असुल ॾोहारी को अञा ॿियो आहे। धणी बख़्श, तुंहिंजो इशारो कंहिं ॾे आहे? सरकार, मुंहिंजो ख़्यालु आहे त नूरे खे ऐं ख़ादिम खे राज जे साम्हूं घुराए पुछा कई वई त जीअं ख़बर पए। सोढा जी बाबा साईं। इन नूरो ऐं ख़ातिम खे कंहिं फ़ैसिले में वठी अच। ठीक है बाबा साईं, वठी तो जास। बाबा चाय हिकिड़ी का सुठी खणी आ ऐं हा पत्ती थोड़ी तेज रखी आहे। हाज़िर चाचा, चाय तैयार कर खणी दो चा। अदा साले हिकिड़ी ॻाल्हि चवां। चाहे यार असां आहियूं अमन पसंद माण्हू, तूं असांजे पोयां अलाए छो पियो आहीं? छा थियो आहे? हा मूं तव्हांखे कहिड़ी तकलीफ़ ॾिनी आहे? राति जेके इहे मोटरसाइकिल ते डिशू डिशू करे विया उहे केरु हुया तव्हांखे ख़बर आहे? इहे त बेजार खाना जा माण्हू आहे जेके हिते ॻोठ में ॿाएताल मचाए निकिरी आहे। उन्हनि सां मुंहिंजो छा? उहे आया त तव्हांजे पुठियां हुया न अदा साले। ऐं बाक़ी जेको मुंहिंजे भाउ सां हेॾो सारो ज़ुल्म कयो उन्हीअ जो हा उहो नज़र तव्हांखे नथो अचे? सुतल शींहं खे चूंग ॾेई आयो आहीं, छितो त थींदो न। मां तोखे एतिरो चवण आयो आहियां, पंहिंजी दुश्मनी पाण सां रख, ॿियनि जा कख न साड़ अदा साले। हाणे उथ वञी पंहिंजी जॻह ते वेह। हलो तकलीफ़ थी आहे मुड़ुसनि खे। गिदड़नि जे ॻोठ में रहण खां सुठो आहे त दुश्मन जी गोलीअ जो शिकार थियो। तोखां तकलीफ़ आहे, तकलीफ़ त तुंहिंजी लॾे ॿिए ॻोठ में वियो। वेरुन जी वस्ती, वेरुन जी वस्ती। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।